अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सब कुछ पैसो बि नाहे हूंदो, इंसानियत बि का शइ हूंदी आहे। नाज़रीन, मीरपुर साकिरे में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो अॼु पेश आयो, उन जे बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। मीरपुर साकिरे जे मुस्तफ़ा मेडिकल सेंटर में औरत जी डिलीवरी दौरान ग़लति ऑपरेशन थियण सबबि 25 सालनि जी साकिरो वासी आयशा मल्हार हालत सीरियस थियण सबबि हॉस्पिटल इंतिज़ामिया ज़िंदा औरत खे हॉस्पिटल मां ॿाहिरि कढी मेन रोड ते छॾे हॉस्पिटल जा गेट बंदि करे छॾिया। औरत रोड ते तड़पी फौत थी वई। मीरपुर साकिरे में मुस्तफ़ा मेडिकल सेंटर हिकु प्राइवेट सेंटर आहे जेको फीस वठी पेशेंट जो इलाजु कयो थो वञे। अचण साण ई हॉस्पिटल इंतिज़ामिया असांखे चयो त 80,000 ॾियो त ऑपरेशन करियूं। तंहिंखां पोइ 80,000 हनीनि वरिता। वारिस केस दाख़िल कराइण लाइ थाणे ते वियासीं पर थाणे वारनि जवाबु ॾेई छॾियो। वारिस नाज़रीन, मुस्तफ़ा मेडिकल सेंटर में ही वाक़ियो पेश आयो आहे जेको मीरपुर साकिरे जो आहे। औरत 80,000 रुपया वरिता विया आहिनि ऐं हुन खां बाद में हॉस्पिटल इंतिज़ामिया ज़िंदा औरत खे ऑपरेशन करण खां बाद में उन यकीन थी वियो त औरत बचण जा चांस घटि आहिनि, त पोइ इंतिज़ामिया हुन औरत खे हॉस्पिटल मां धिका ॾेई हुन जा जेका औरत सां गॾु जेका हुन माइट रिश्तेदार वग़ैरह हुआ सभिनी धिका ॾेई हॉस्पिटल खां ॿाहिरि कढी हॉस्पिटल जा दरवाज़ा बंदि कया विया। नाज़रीन, पोइ औरत खे खणियो शेख ज़ाहिद हॉस्पिटल वञनि था, तेनी इतला मिले थी त औरत फौत थी चुकी आहे। नाज़रीन, पोइ हुन जा वारिस केस दाख़िल करण लाइ थाणे ते वञनि था पर थाणे वारा बि उन जवाब था ॾियनि। पोइ मजबूरन उन रोड ब्लॉक करणु मीरपुर साकिरो ऐं घारो रोड ब्लॉक करे एहतियात जो मुज़ाहिरो कनि था। तव्हां आगाह करे रहिया हुआसीं मीरपुर साकिरे में जेको अफ़सोसनाक वाक़ियो थियो उन जे बाबति। इजाज़त ॾींदा, ख़ुदा हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते ॾिसी सघो था। पोइ हाणे ई मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल।